पाकर लग ॻोठ वाघो बजीर में बरसात दौरान विझ किरण सबब औरत फौत थी वई आहे। विझ किरण सबब मसरा बजीर फौत थी वई जॾहिं त 4 बकरियूं बि मरी वयूं आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदासीं नंगर पाकर लग ॻोठ वाघो बजीर में बरसात दौरान विझ किरण सबब औरत फौत थी वई आहे। विझ किरण सबब मिसरा बजीर फौत थी वई आहे जॾहिं त 4 बकरियूं बि मरी वयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। नंगर पाकर लग ॻोठ वाघो बजीर में बरसात दौरान विझ किरण सबब औरत फौत थी वई आहे। विझ किरण सबब मिसरा बजीर फौत थी वई जॾहिं त 4 बकरियूं बि मरी वयूं आहिनि। नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदासीं नंगर पाकर लग ॻोठ वाघो बजीर में बरसात दौरान विझ किरण सबब औरत फौत थी वई आहे। जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अख्तर समूह। जी अख्तर समूह तफ़सील ॾिजो। हाँ जी बिल्कुल नंगर पाकर बरसात विझी करण सब औरत फौत ॻोठ वाघो बजीर में बरसात दौरान विझी करण सब 32 वरनि जी मिसरा थी इस्माइल बजीर फौत। ज़रियनि मूजिब रात देर सां बरसात दौरान विझ करण सबब हुकूमत विझू करण जा सबबनि बाबति रिसर्च नाहे कई। इलाइक़े वासियुनि मुतालबो कयो आहे त हंगामी बुनियादनि ते जेको आहे 8 राडूं लॻाए ॾिनियूं वञनि जीअं विझूं जेके हर साल किरनि थियूं मालबंद माण्हुनि जो लखें रुपयनि जो नुक़सानु थिए थो। इंसानी ज़िंदगियूं जेको आहे विझूं किरण सबब मरी वञनि थियूं।